कंदकोट के कमरानी चौकी तां एहलकार जे अगवा बाद पुलिस पारां कच्चे में शुरू कयल ऑपरेशन में 3 मुबैना धाड़ेल मारिजी विया ऐं 4 धाड़ेलनि जे ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया। पुलिस कच्चे में कार्रवाई दौरान इनाम याफ़्ता धाड़ेल सोबत जागीरानी, 2 साथियुनि शफ़ी डहाणी ऐं शाहिद भयो समेत मारिजी वियो आहे ऐं 4 धाड़ेल ज़ख़्मी थिया आहिनि। कंदकोट पुलिस ऐं धाड़ेलनि विच में जदीद हथियारनि सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। ऑपरेशन दौरान बख़्तरबंद गार्डन FPC-10 मशीन ऐं हैवी मशीनरी जो इस्तेमालु कयो पियो वञे। SSP मोहम्मद मुराद गांगरो जो चवणु आहे त पुलिस एहलकार जे बाज़ाबी ऐं भयो गैंग, बैलकानी गैंग, जागीरानी गैंग, डहाणी गैंग समेत समूरनि धाड़ेलनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। कंदकोट में गुज़िरियल ॾींहुं सेक्शन थाणे जी हद में भयो गैंग जे 15 धाड़ेलनि कंपराणी पुलिस पिकट ते हमलो करे पुलिस एहलकार फज़ल रहमान खोसो खे अगवा करे विया हुआ। धाड़ेलनि मुग़वी पुलिस एहलकार जे वीडियो पिणु सोशल मीडिया ते वायरल कई हुई। सोशल मीडिया ते जारी वीडियो में धाड़ेल ख़ादिम भयो पंहिंजे गिरफ़्तार साथी जी आज़ादी जो मुतालबो कयो हो ऐं धमकी ॾिनी हुई त जेकॾहिं उन्हनि खे आज़ादु न कयो वियो त हू अगवा थियल पुलिस एहलकार खे क़त्ल करे छॾींदो। कंदकोट उन वाक़े खां पोइ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि मां पुलिस नफ़री कच्चे में वॾे पैमाने ते ऑपरेशन शुरू कयो वियो आहे।